खबर ने सूत्रों जारी आमा खेपड़ो खबरदार खेपड़ो वेझो कोठ लाल मोहम्मद राजन में ढगीन जे धण में पुरस्कार नमूने पकड़े थी जंहिं सबब भाॻियां सख़्त परेशान आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहिया आवेश कुंभर। अछड़ो थर जे ॻोठ कसराऊ में ॾुकार सबब लॾ पलाण करे खेपरो वेझो ॻोठ लाल मोहम्मद राजड़ में ईंदड़ भाॻियुनि जे ढगिन जे धण में पुरस्कार बीमारी पकड़जी वई आहे, जंहिं सबब हिकु हफ़्ते में 15 खां वधीक ढगियूं मरी वियूं आहिनि। भाॻियुनि मूजिबि केतिरा ई ढोर अञा बि बीमार आहिनि। बीमारी आई है ख़ासि करे ढगियुनि में आई है। उहे त छा आहे त ख़बर नथी पए अञा ताईं बीमारी जी कंहिंखे बि तस्दीक कोन थी आहे त बीमारी आख़िर आहे कहिड़ी। पर सिर्फ़ु माना हिकिड़ो ॾींहुं या 2 ॾींहं अॻु का बि शइ न खाइण जे करे 2 ॾींहंनि खां पोइ सफ़ा कमज़ोर थी वञनि, पर उहो खाइण पीअण बंदि करे माना वधि में वधि हिकिड़ो ॾींहुं खाइण कोन कंदियूं त ॿिए ॾींहुं मरी वेंदियूं। तक़रीबन ॻोठ कुसराऊ में 15 खां 16 ढगियूं भाॻियुनि जी मरी रहियूं आहिनि। कंहिंजूं 2 हुयूं त कंहिंजूं 4 हुयूं त उन्हनि मां 2 मरी वियूं, कंहिंजी हिकिड़ी रही आहे। ॻोठ कुसराऊ ढोर 15 मरी विया आहिनि। हा अच्छा, कंहिंजा माना छा नाला आहिनि भाॻियुनि? नाला सुमार आहे, हाकिम आहे, इस्माइल आहे, मंजनू आहे ऐं उन्हनि जा मरी विया आहिनि। अच्छा, हा भला को डॉक्टर को वेटरनरी अमले वारो डॉक्टर को बि डॉक्टर न आयो आहे। अच्छा, मुतासिर भाॻियुनि जो चवण त हिकु हफ़्ते अंदरि उन्हनि जूं 15 खां वधीक ढगियूं मरी वियूं आहिनि ऐं 75 खां वधीक बीमार आहिनि। उन्हनि मुतालबो कंदे चयो आहे त उन्हनि जे ॻोठ में वेटरनरी जूं टीमूं मोकिलियूं वञनि जीअं वधीक माल मरण खां बची सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।